यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन आमीन। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह तबारक व तआला जा करोड़ा एहसानात या रब साईं तव्हां असांखे हीअ महफ़िल मजलिस नसीब फरमाई। गुज़िरियल हफ़्ते गुज़िरियल दर्स जे अंदरि सूरह फ़ातिहा जी 4 आयतुनि जो तफ़सीर अव्हां जे साम्हूं बयानु कयो वियो ऐं अॼु 3 आयतूं सूरह फ़ातिहा जूं ऐं सूरतुल बक़रा जूं चंद आयतूं इंशाअल्लाह उन्हनि जो बि तफ़सीर कबो। मां तव्हांखे गुज़िरियल दर्स में ॿुधायो त अल्लाह तबारक व तआला सूरह फ़ातिहा जे अंदरि जेके शुरूआती 3 आयतूं आहिनि उन जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जी हम्द ऐं तारीफ़ जो बयानु आहे। हिकिड़ी जेका आयत आहे उन में अल्लाह तबारक व तआला जी हम्द ऐं तारीफ़ ऐं अल्लाह तबारक व तआला जी बुज़ुर्गी जो बयानु आहे। 4 आयतुनि जो तफ़सीर गुज़िरियल हफ़्ते पूरो थियो। 3 आयतुनि जो तफ़सीर अॼु सूरह फ़ातिहा जो हाणे पढ़ूं था पिया। हिन 3 आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला बाने खे रब खां दुआ घुरण जो तरीक़ो सेखारियो आहे त बानो पंहिंजे रब साईं खां दुआ कहिड़े तरीक़े सां घुरे, कहिड़ी आजिज़ी आहे, कहिड़ो तरीक़ो आहे, उहो अल्लाह तबारक व तआला बयानु फ़रमाए। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम ऐं ॾेखार तूं असांखे सिधी वाट सिधो रस्तो। बाने खे अल्लाह ताला सेखारियो आहे त तूं हिन तरीक़े सां मां दुआ घुर। कीअं दुआ घुर? ए असांजा अल्लाह तूं असांखे सिधो जेको दग आहे, सिधो जेको रस्तो आहे उहो असांखे तूं ॾेखार। हाणे ही जेको अल मुस्तक़ीम जो लफ़्ज़ आहे, इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, इहदे जी माना आहे तूं असांखे ॾेखार, ना माना असांखे, अल मुस्तक़ीम सिधी वाट जेका सिधो जन्नत जे दरवाज़े ते पहुचाए उहा तूं असांखे ॾेखार। इन में उलमाए मुफ़स्सिरीन मां बार बार इहा ई ॻाल्हि कई आहे त असांजे आॾो जेके दोस्त वेठा आहिनि या जेके ॿुधण वारा आहिनि उहे आम इंसान आहिनि। को आलिम, वॾा फ़ाज़िल, वॾा बुज़ुर्ग या वॾा अहले इल्म न आहिनि। उन्हनि जे सम्झ जे मुताबिक़ मुख़्तसरन जीअं उनजे दिमाग़ जे अंदरि उहा ॻाल्हि वेहिजी सघे। आई ॻाल्हि सम्झ में? तर्जुमो ऐं तफ़सीर उनजो उनजे हिसाब सां बयानु। इन जे अंदरि उलमाए मुफ़स्सिरीन जो अल मुस्तक़ीम जे अंदरि पहिरियों क़ौल आहे त इन मां मुराद अल्लाह तबारक व तआला जो क़ुरान मजीद आहे। माना जेका असांखे तूं सिधी वाट ॾेखार, अल मुस्तक़ीम, उहा सिधी वाट कहिड़ी आहे बाबा? हीअ अल्लाह तबारक व तआला जो क़ुरान मजीद आहे। जंहिं रब साईं जे क़ुरान मजीद खे पढ़ियो, जंहिं इन क़ुरान मजीद जे मथां सही तरीक़े सां अमल कयो, इनशा अल्लाह क़ुरान मजीद जे मथां पढ़ण ऐं अमल करण सां इनशा अल्लाह डायरेक्ट उहो इंसानु छा थी वेंदो? वञी करे जन्नत जे दरवाज़े ते पहुचंदो। इहा सिधी वाट आहे। आई ॻाल्हि सम्झ में? ऐं ॿियो उलमाए मुफ़स्सिरीन जो क़ौल आहे त इन मां मुराद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत आहे। नबी साईं जी ताबेदारी कयो। अल्लाह ताला कलाम मुक़द्दस में फ़रमाए थो, क़ुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाहु व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। क़ुल, ए नबी तूं चओ, अगरि तव्हां अल्लाह ताला सां मुहबत कयो था, फत्तबिऊनी, तव्हांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी इताअत करणी पवंदी। तव्हां जॾहिं हुज़ूर जी इताअत कंदव, युहिब्बुकुमुल्लाह, अल्लाह जी ज़ात बि तव्हां सां मुहबत कंदी। आई ॻाल्हि सम्झ में? छो त हीउ क़ुरान पाक जेको आहे नाज़िल थियो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस जे मथां। हुज़ूर सल्लल्लाहु क़ुरान मजीद जे अंदरि इहो इजमाल आहे, उनजो तफ़सील रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो आहे। जॾहिं असां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कंदासीं, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कंदासीं त असांखे सही तरीक़े सां ॻाल्हि सम्झ में ईंदी त हिन जो असुलु मक़सदु छा आहे, हिन जो असुलु मक़सूद छा आहे। आई ॻाल्हि सम्झ में? हिकिड़ो क़ौल उलमाए मुफ़स्सिरीन जो इहो आहे त अल मुस्तक़ीम मां मुराद दीन ऐं इस्लाम आहे, दीन इस्लाम आहे। ऐं किन उलमाए मुफ़स्सिरीन जो क़ौल आहे त इन मां सहाबा इकराम जी ताबेदारी आहे। चइनी ॻाल्हियुनि जी तरफ़ जेकॾहिं तव्हां असां तवजो कयूं, इन्हनि सभिनी शयुनि जो जंहिं
कंहिं सहाबी जी पैरवी कई, उन सहाबी खे सबक़ ॾियण वारो दर्स ॾियण वारो केरु आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सहाबा जी पैरवी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी अल्लाह तबारक व तआला जे ॿुधायल हुकुम जी पैरवी आहे। इन जे करे जेकॾहिं को माण्हू कंहिं सहाबा जी पैरवी करे तो बि सही आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी इतादत उहा लाज़मी आहे। इन जे करे इहदिना सिरातल मुस्तक़ीम, अल मुस्तक़ीम मुराद क़ुरान मजीद आहे, अल्लाह तबारक व तआला जो ही किताब आहे। अॻिते अल्लाह ताला फरमाए थो सिरातल लज़ीन, उहो दगो असांखे ॾेखार अनअमत अलैहिम, जेको तो फज़ुल कयो आहे उन्हनि जे मथां। यानी पहिरियों अल्लाह ताला फरमायो त तव्हां हीअं चओ इहदिना सिरात, असांखे अल्लाह साईं सिधी वाट ॾेखार। हाणे अल्लाह तबारक व तआला अॻिते फरमाए थो मुंहिंजा बाना चओ उहो दगो जेको तो पंहिंजो फज़ुल कयो आहे उन्हनि जे मथां इनाम करे पंहिंजे ख़ासि बाननि खे जेको तो रस्तो ॾेखारियो आहे, असांखे बि उन रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हाणे उहो दगो कहिड़ो आहे जंहिं ते अलाह जा ख़ासि माना हलनि था, जंहिं ते अलाह जो फज़ुल थियो आहे। वमन युतिइल्लाह वर रसूल फउलाइक मअल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन वहसुन उलाइक रफ़ीक़ा। अल्लाह ताला फरमाए थो जंहिं इताअत कई अल्लाह जी ऐं अल्लाह जे रसूल जी, फउलाइक मअल्लज़ीन, पोइ इहे माण्हू गॾु हूंदा उन्हनि सां जंहिंजे मथां मां पंहिंजो फज़ुल कयो आहे, यानी नबीयन, सिद्दीक़न, शुहदा ऐं सालिहीन सां। इहे चार जमातूं अल्लाह तबारक व तआला ज़िक्र फरमाइनि जंहिंजे मथां ख़ुदा जो फज़ुल आहे। यानी असां हीअं दुआ था घुरऊं, ए असांजा अल्लाह असांखे सिधी वाट ॾेखार, उहा वाट असांखे ॾेखार जेका तो पंहिंजे ख़ासि बाननि, नबीअनि, सिद्दीक़नि, शुहदा ऐं सालिहीन जे मथां फज़ुल करे उन्हनि खे जेको दगु ॾेखारियो आहे, असांखे बि उहो ई रस्तो ॾेखार, असांखे बि उहा ई राह हलाए, असां बि जीअं उन रस्ते जे मथां हलूं। आई ॻाल्हि सम्झ में? गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालीन, न असांखे उहो दगु ॾेखार जंहिंजे मथां तुंहिंजो ग़ज़ब कयो वियो आहे, न के गुमराहन वारो रस्तो। यानी जंहिंजे मथां तुंहिंजो ग़ज़ब थियो आहे उन्हनि जो दगो असांखे, उहो रस्तो असांखे न ॾेखार। हाणे गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालीन, अल मग़ज़ूबि जी माना आहे जंहिंजे मथां अल्लाह जो ग़ज़ब कयो वियो आहे। उहे माण्हू केरु आहिनि? जेके रस्ते खां गुमराह आहिनि, उहे माण्हू केरु आहिनि? इन में तिरमिज़ी शरीफ़ जी हिकिड़ी रिवायत आहे। हज़रत आदि बिन हातिम रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत कनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल मग़ज़ूब अलैहिम हुमुल यहूदु व इन्नल मग़ज़ूब अलैहिम हुमुल यहूदु व अन्नज़्ज़ालीन अन्नसारा। अल मग़ज़ूब मां मुराद यहूदी आहिनि ऐं ज़ालीन मां मुराद जेके गुमराह थी विया उहे नसारा आहिनि। ॻाल्हि सम्झ में आई? यहूदी ऐं नसारा, यहूदी ऐं ईसाई। इन जे करे यहूदी जेके हुया उन्हनि खे पंहिंजे किताब जो मुकमल इल्मु हुयो। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, अल्लाह जो रसूल जॾहिं दावत ॾिनी, उन्हनि खे सम्झायो, उन्हनि खे सभु शइ जो इल्मु हुयो, पर सिर्फ़ु ज़िद जे करे, इनाद जे करे, न मञोती जे करे उहो पंहिंजे रस्ते जे मथां हलनि पिया, अल्लाह जे रसूल जे ॿुधायल रस्ते जे मथां अमल न पिया कनि, ज़िद ऐं इनाद जे करे। ऐं जेके ईसाई हुया, ईसाइनि जे अंदरि वरी इहा बीमारी हुई, उहो वॾी कोशिशूं कंदा हुआ, जबलनि जे अंदरि वञी इबादत कंदा, पर उहे गुमराह हुया, उन्हनि खे सिधी वाट ऐं सिधो रस्तो न हुयो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, असां हर हमेशह निमाज़ पढ़ंदा आहियूं, अलाह खां दुआ घुरंदा आहियूं, अलाह असांखे सिधो रस्तो ॾेखार, यानी असांखे उहो रस्तो ॾेखार जेको नबीअनि जो, सिद्दीक़नि जो, शुहदा ऐं सालिहीन जो रस्तो आहे, उहो ॾेखार, असांखे उन ते हलण जी तौफ़ीक़ थिए। ऐं असांखे न रस्तो ॾेखार, उन रस्ते ते असां न हलूं। कहिड़े रस्ते ते? माना यहूदियुनि ऐं नसारनि जे रस्ते ते न हलूं। हेॾा निमाज़ में दुआ इहा आहे त अलाह असांखे यहूदियुनि ऐं नसारनि जे रस्ते ते न हलाए। हालांकि असां पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि गौर कयूं त असां क़ौलनि ऐं फ़इलनि हर हमेशह यहूदियुनि ऐं नसारनि जी त ताबेदारी कयूं था पिया। असांजो लिबास यहूदो नसारा वारो, असांजो उथण ऐं वेहण यहूदो नसारा वारो, असांजी तालीम ऐं तरबियत यहूदो न। हेॾा रब सां इहा दुआ सेखारी आहे त पाण खे यहूदियुनि खां परते कढो, पाण खे नसारनि खां परते कढो। माना जेकॾहिं तव्हां ऐं असां निमाज़ में दुआ घुरूं त अलाह इन्हनि जे रस्ते खां बचाए ऐं ज़िंदगी वरी उन्हनि जे रस्ते जे मथां गुज़ारियूं, त इहा कामयाबी न आहे। कामयाबी पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते जे अंदरि आहे। ॻाल्हि सम्झ में आई या न? हाणे इहा सूरत 7 आयतूं हिन जे अंदरि, इहे 7 आयतूं पूरियूं थियूं। जॾहिं इहा सूरत सूरह फातिहा जॾहिं पूरी थींदी आहे त उनखां पोइ माण्हू चवे लफ़्ज़ आमीन, इहो चवणु सुन्नत आहे। हाणे इहा ॻाल्हि आहे त इहो आमीन तेज़ आवाज़ सां चवणु सही आहे या आहिस्ता? आमीन त चवणो हर हाल जे अंदरि।
इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त आमीन आहिस्ता आवाज़ में, नमाज़ में जॾहिं हुजो त आमीन छा चओ, आहिस्ता आवाज़ में चओ। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह व दीगर जो मज़हब इहो आहे या त चवनि आमीन तव्हां तेज़ आवाज़ सां चओ। आमीन चवणो आहे, पर असां इमाम आज़म अबू हनीफ़ा असां हनफ़ी आहियूं। इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जी ताईद कयूं था। इमाम साहब जो कौल इहो आहे त तव्हांखे छा चवणो आहे, आमीन, पर आहिस्ते आवाज़ जे अंदरि, पर आमीन चवणो आहे।